संगत जी कहानी आहे गामू सचार जी। गामू सचार जंहिंजो नालो गामण हो, हिकिड़ी माउ हुयसि, पर हिन खे जेको आहे सो थोरी अकुल जी खोटी हूंदी हुई। गुरबत अची वई हिकिड़े ॾींहुं, माउ हुनखे पंहिंजूं सोनियूं वालियूं लाहे ॾिनो त पुटाणे खपाया। ॿियो को घर भाती कोन हुअसि, सो हुनखे मजबूर ॾिनई, चयईंसि त भाउ टको हेठि टको मथे, जीअं पाण चवंदा आहियूं सिंधी में ॿ रुपया हेठि मथे खपाए अॼु, हिनखे चयईं टको हेठि टको मथे खपाया। हे दरवेश वियो बाज़ार में, बाज़ार आयो, अबा हे सोनियूं वालियूं खपाइणियूं, दुकानदार चयो आहे मुल्ह छा आहे? चयईं साईं टको हेठि टको मथे। चयईं बाबा कुझु मुल्ह ॿुधा त पोइ हे टको हेठि टको मथे कयोसि। न बाबा हिनजी क़ीमत आहे टको हेठि टको मथे। साईं उन मोटाए छॾियुसि, चए को दरवेश आहे। वरी ॿिए ॾे वियो, उन मोटाए छॾियुसि। हाणे इहो किसो पे हिकिड़े ठग माण्हूअ ॾिठो, उन दरवेश खे वठी वियो, चए बाबा छा मसइलो आहे? चए भाई वालियूं खपाइणियूं टको हेठि टको मथे। उन छा कयो, जो हिकिड़ो टको रखियईं पेर ते, ॿियो टको रखियईं मथे ते, चए हाणे हल। हो दरवेश 2 टका खणी हली पियो। हाणे हे बाज़ार में पहुतो, हिकिड़े टके मां वरितईं गोश्त, ॿिए पैसे मां वरितईं जेको आहे सो 2 छाहियूं, ऐं हिकिड़े पैसे मां कराईं टिकण। रस्ते तां अचे पियो, 2 कुता पिया पाण में विढ़नि। तो हिन चयो मामा छो था विढ़ो, मूं वटि गोश्त आहे, तव्हां ॿिन्ही खे ॼाण थियो न विढ़ो। तो हिकिड़ो अधु गोश्त जो हेॾे उछलाईं, ॿियो अधु होॾे उछलाईं। 2 कुता पाण में छॾाए हलिया विया, ऐं हे अॻिते थियो। वाट ते हिनखे लॻो पिशाब, रोड ते छाई रखी, पाण हेठि लही वियो, ॿूड़नि में वॾो पिशाब लॻुसि। मोटी अचे त छाई आहे कान। पोइ हे मुड़ुसु जेको आहे 2 ॿाहूं लोॾींदो घर हलियो वियो। घर पहुतो, माउ चयसि अबा खपायई? हा मां खपायसि। अबा पोइ पैसा काॾे कई? अबा अमां पैसनि मां हिकिड़े पैसे मां वरितमि छाई, ॿिए पैसे मां ठोड़ करायमि, ऐं हिकिड़े रुपए मां वरी गोश्त वरितमि, मामा विढ़नि पिया वाट ते, उन्हनि खे ॾिनमि खाई छॾियूं। माण्हू चयसि अबा हे तो कहिड़ो ज़ुल्म कयो, 2 टकनि में हेॾे 200-300 जूं वालियूं खपायां? चयसि हा अमां। सो हाणे हो दरवेश माण्हू, हाणे माणस बि छा करे, मथो सथो पिटे ऐं वेही रही। 2 ॾींहं 3 गुज़रिया, हे वञे पियो दरवेश गामू घिटीअ मां। तो 2 कुता जेके विढ़नि पिया, ॿिन्ही वटि हिकिड़ो थेलो। हिन चयोसि मामा हाणे उन ॾींहुं मां गोश्त ॾिनोमांव, हाणे इहो थेलो मूंखे ॾियो न। हाणे त हो हुनजी ॻाल्हि सम्झनि त कोन पिया, पर हे जेको हमराह जो ॾिठऊं त हो ड्रज मां थेलो छॾे हलिया विया। हे थेलो खणी घर आयो, माण ॾिसे छा खोले ॾिसे त थेले में जेको आहे सो बादशाह जो सोन पियो आहे। उन ॾींहुं को बादशाह जेको अथव घरां खणी आया कमरे मां। सो माणस जल्दी में लिकायईं, हिन खे चयो बा वे, हे मुड़ियो कोन, हलियो वियो ॿाहिरि। ॿाहिरि साईं गोड़ मथो पियो, बादशाह जो सोन गुम थियो आहे, थेलो कंहिं वटां, थेलो कंहिं वटां। हिन जे त कननि ते ॻाल्हि पहुती, चए थेलो मां वटां? थेलो तो वटां? कंहिंखे ॾिनी? जे अम्मा खे ॾिनुमि। अबा हेॾां होॾां माण्हू अचे, हिन जी माउ वटि पहुता, अबा हे तो छोकिरो चए थो असांजो थेलो बादशाह जो सोन वारो मूं वटां। चयसि अबा हिन दरवेश जी ॻाल्हियुनि ते तव्हां लॻा हो, हे तव्हां सभिनी खे ख़बर आहे दरवेश माण्हू आहे। हे हिनखे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी, नेठि उहे मोटी आहे, वञी बादशाह खे ॿुधायूं। उन राति माणस छा कयो, जो हिनखे सुम्हारे पाण 2-3 रुपयनि जूं रेवड़ियूं वठी आई। रेवड़ियूं वठी पा सॼे थले ते किंदा चने, कोठे ते हेॾां होॾां। असुर थी, फजर थियो, हिन खे गामण खे उथाईं, अबा उथ उथ, रेवड़ियुनि जो मींहुं वसो आहे। हे साईं दरवेश उथियो, और वाक़ई ॾिसे त रेवड़ियूं पयूं, उन रेवड़ियुनि जो मींहुं वसो आहे। 2 हथ में 2 वात में, खीसनि में, माना वठां दरवेश माण्हू ॾाढो ख़ुशि थी वियो। साईं 2 ॾींहंनि खां पोइ ॿिन्ही खे बादशाह घुरायो। माणस खे चयईंसि भाउ हे तोरो छोकिरो भला चरियो चवंदो त मूं वटि थेलो आहे। तो चयईसि अबा हाणे दरवेश माण्हू आहे, तव्हां हिन जी ॻाल्हियुनि ते लॻा हो, पुछोसि भला कॾहिं इहो थेलो किथां आंदई ऐं कहिड़ी राति? तो बादशाह हुन दरवेश खां पुछियो, चयईंसि भाउ थेलो किथां आंदी? चयो आहे 2 मामा पाण में, 2 मामा आहिनि, हिकिड़ो फलाणो कुतो हुनजे दर हेठि वेठो अथई, ॿियो फलाणो कुतो हे, ऐं ॿियो जंहिं राति रेवड़ियुनि जो मींहुं वसियो न, उन राति मां इहो थेलो मां अम्मा खे ॾिनो। सो माणस चयोसि बादशाह सलामत, हाणे तव्हां पाण ॾिसो, हाणे कॾहिं कुता बि मामा थिया ऐं वरी रेवड़ियुनि जो मींहुं कॾहिं वसियो। सो बादशाह चयसि वाक़ई आहे त दरवेश, हुननि जी ॻाल्हियुनि में जो अची वियो। चई वाक़ई आहे दरवेश, हिन खे छॾे ॾियो। नेठि हिन खे घर वठी उहा वई, घर हली वई।
घर हली वई त हाणे हो हुनजी पचर छॾे कोन अमां थेलो ॾे त मां ॾीचां, छो जो हुन त थेलो चोरायो न। साईं माणस चयो हाणे हिन खां जिंद कीअं छॾायां, सो हिनखे हिकिड़ो रुपियो ॾिनई, चई अबा हाणे जनर वठी आ। हुन चयो हाणे जनर वठी ॾींदा, 2-3 ॾींहं हिनखे लॻी वेंदा तेसिताईं दरवेश खां ॻाल्हि विसरी वेंदी। हिनखे रुपियो ॾिनई, चईंसि अबा हाणे जिथे सिजल वई तिथे तरसी पहुजां, तकड़ जो कमु कोन्हे को। हे दरवेश वियो शहर में, अञा काफ़ी पंधु हुयो, हिनखे सिज लही वियो। सिज लही वियो त हिकिड़ी रेल जी पटड़ीअ ते वञी वेठो, उते पियो रुपियो ठड़काए, रेल जी पटड़ीअ में पियो ठड़ ठड़ करे। त हिकिड़ो ॿियो वाणियो आयो, हुन वटि पैसा हुजनि जाम। हुन चयसि भला एॾा पैसा अथई, हल किथे लिखूं, हिते चोरी कारी लॻी पई आहे, फुर लॻी पई आहे, हल त किथे लिखूं। दरवेश चयुसि अबा मूं वटि हाणे हे रुपियो आहे, तूं वञी किथे लिख, मां कंहिंसां ॻाल्हि कोन कंदुमि। उहो वाणियो वञी ॿूड़नि में लिखियो, का महिल थी जो हो यार बचे हिन वटि पहुता। चई यार हे त को पैसे वारो माण्हू आहे, पैसा पियो ठड़काए, हिन जो अचे पासो वरितऊं। चईंसि अबा हे मूं वटि रुपियो आहे, हेॾा वाणियो वेठो अथव, हिन वटि जाम पैसा अथव, इहो ॿूड़नि में लिखियो पियो अथव, हिनखे वञी वठो। साईं हो ॾाढी मार ॾिनी, ऐं वठूं वाणे खां पैसा सभु फुरियूं। पोइ चयूं यार हे दरवेश खे पाण सां गॾायूं था, हुनखे ख़बर न हुई दरवेश आहे। चईंसि हिन सां गॾायूं था, हे भाग वारो माण्हू आहे। हिनखे चईंसि असां सां गॾु थींदे, हो दरवेश माण्हू चए हा मां तव्हां सां गॾु थींदुमि। साईं हलिया, ॿिए ॾींहुं राति थी। हाणे राति थी, हिकिड़ो बकरार जो घर हो ॿाहिरां, हे वञी उते वेठा। हाणे हिन दरवेश खे ॾिनो, चयूं त वञे कन ॾी आहे त को जाॻे थो या नथो जाॻे ख़बर पए। हे दरवेश वियो, हाणे हिनखे दरवेश खे कहिड़ी ख़बर आहे कन कीअं ॾिबो आहे। सो हे कन जी चोटड़ी हिकिड़ी कपे वञी लोढ़े ते रखी आयो, मोटी आयो। वरी थोरी देरि थी, चयूं बाबा वञ कन ॾी आहे। हे दरवेश वरी वियो, वरी ॿिए कन जी चोटड़ी कपे, वरी पोइ साॻियो लोढ़े ते रखी वरी मोटी आयो। वरी चयूं बाबा थोरी देरि गुज़री, चयो बाबा वरी कन ॾी ख़बर पए। त दरवेश चयो मां 2 कन त कपे ॾी आयो, अञा छा सॼा कपिड़ा आहिनि छा। अवा खणी जो हिनखे बत्ती बारे ॾिसंदा हमरा जो रतु पियो थो वहे। अवा हिन जो मलम पटी कयूं, वरी ॿिए हमरा खे मोकिलियूं त उहो वञे ॾिसे त लोड़ो आहे वॾो। हाणे अचे हिननि सां ॻाल्हि कई, हिन चयो मसइलो छा आहे। हुनखे चयूं त जेको आहे सो लोड़ो आहे वॾो, लाहींदासीं, देरि थी वेंदी, सुबुह थी वेंदी, हाणे का ॿियानी हथु कजे। ॿियानी हथु कजे ऐं लोड़ो परे कयूं त जीअं ॿकरियूं कढी सघूं। सोचे बसि मसइलो इहो। सोचे तव्हां हिते वेहो त मां वञा थो ऐं कमु करे थो अचां। हुननि चयो को माहिराल छा हिननि कमनि में, हुन दरवेश खे खणी छॾियऊं। उहो वञी लोड़े ते बीठो ऐं बकरार खे जेको हकुलूं कयूं, ओ ॿियानो जो असां लोड़ो लाहे ॿकरियूं कढंदासीं। हो साईं इहो आवाज़ु ॿुधियो, ॿकरियुनि जा नाला ॿुधई, उहो चोर चोर करे सॼे पाड़े वारनि खे जाॻायईं। हो थिया, हिननि खे ॾिनो ॾाढी मार, भॼ भॼां हे साईं। चयूं यार दरवेश ई आहे, इहो सॾु करे थो असांखे पाण हथनि खां थो माराईं। चए यार मामा ग़लती थी वियो, हाणे ॿिए चकर कोन कंदुसि। हुननि बि चयो यार हाणे पहिरियों चकर बसि छॾियोसि, नओं आहे। खेर सां साईं ॿी राति थी, हे विया हिकिड़ो नार पियो वहे, नार सां ॾांद ॿधो पियो, मालिक पियो सुतो। सो हुन ते यकतार ऐं चपड़ी पई, हे वञी लॻा ॾांदनि खे, हो यार अचे जो यकतारो ऐं चपड़ी वॼावई। हुनजो वॼाई त मालिक उथी पियो, धांव धार कई, ॾिसे यार हे त हमरा ॾंद पिया छोड़नि, वटि वटां उतां बि साईं माण्हू निकिरी पिया आहिनि, यारनि खे ॾाढी ॾिनो हंध। पोइ हे वठी निकिता भाॻा। वरी चयूं यार हुनखे वरी चई, वरी यार हे छा थो करी तूं त हथनि सां थो माराईं। पोइ हुनखे चयूं यार तूं वञ हलियो। चए न मामा मां कोन वेंदुमि यार, मूंखे हाणे तव्हां मज़ो अची वियो आहे तव्हां सां, तव्हां मूंखे कढो छो था। पोइ चयूं यार बसि ठीकु आहे भला छॾियोसि। पोइ हलंदे हुननि में वरी हिकिड़े चयसि यार हिनखे बसि कढो, हाणे जान छॾायो, 3-4 ॾींहं हे निभागो आहे को, असांजी चोरी बि न थी थिए, रहंदो मोचड़ा था खाऊं। नेठि 11 मां अधु कढियूं, अधु राति थी, हे हलियो वियो, न को हाणे रस्तनि जी ख़बर, न दरवेश माण्हू, न ॼाणी न वाणी, न कंहिंखे चए न छा। पोइ हिकिड़ी ॾिठी त ॿकरियुनि जी वाड़ी आहे, ॿकरियुनि जी वाड़ीअ में साईं हे घिड़ी वियो हाणे सीअ खां बचां। सो हिकिड़ी थुल्ही थंभरी मोचारी ॿकरी ॾिसी हुन में हकुर हणी वेही रहियो सीअ खां बचां। चोर बि साईं चोरीअ जे इरादे सां निकितल आहे, सॼो मुल्क घुमी फिरी तर छॾे अचे, वरी साॻी अचे वाड़ीअ में पहुता। हाणे हुननि चयो त हाणे का थुल्ही ज़बरी का ॿकरी ॾिसूं, वज़न हुजेसि उहा खणूं, जो पैसा जाम ठहनि।
सो हिननि अची हथु लाहे ॾिठो त जंहिंमें भाकुर पाए वेठो त हुननि खे ॻरी लॻी ऐं खणी कुल होॾे गामण सिधो वञनि पिया साईं। काफ़ी पंधु परे निकिरी विया। उते चयूं त हाणे हिते पेरो बि कोन पहुचंदो, हाणे काफ़ी परे बि हली आया आहियूं। उते साईं यार थकिजी पिया, चए ॿकरी खे लाहियूं। ऐं ॿकरीअ खे लाहिनि पिया त उते गामू मथां वेठो चए आस्ते लाहिजो। चए अड़े बणा तूं वरी हितां किथां निकिते। सो चयूं साईं हे वॾो को माना निभागु आहे, हाणे हिनखे छॾियूं था त बि अचे घाटे में थो पए। हाणे ॿ टिनि सलाह कई त हाणे हिन खां जान छॾायूं। हाणे पुछो त हे कमु कहिड़े सां आयो, छा लाइ आयो, हाणे हिन जो कमु कयूं तॾहिं हिन मां जान छुटंदी। साईं हिन खां पुछूं त तूं छला आहीं, तोखे रुपयो किथां आयो, उहो छला खणी निकितो ऐं पटड़ीअ ते छला वेठे। सो गामण ॿुधाइनि भाई इहो रुपयो मूंखे ॾिनो अम्मा ॾिनो त चई झंड वठी आहे। सो मां उन लाइ निकितुमि। हाणे 2 टे ॾींहं थी विया आहिनि, अम्मा होॾे मारींदी हल छा। चयूं यार हाणे हिनखे झंड हथ करे ॾियूं, पोइ हिनखे छॾियूं त पोइ जान छुटंदी, न त फिरी गिरी वरी बि असांजे घाटे में अची लॻंदो। सो हे सलाह करे उथिया। साईं यार हे हलिया, चयूं त हाणे कोई चोरी कयूं हिनखे ॾियूं जान छुटे। सो विया कंहिं हिकिड़े वाणे जो घर हो। सो उते जो पहुता राति थी वई। हिन दरवेश चयो यार हाणे मूंखे लॻी अथव बुख, मुंहिंजो सिर थो वञेव, हाणे मुंहिंजो को बंदोबस्तु कयो न त मुंहिंजो सिर थो वञेव। हिननि चयो यार हाणे खारो उथलायूं, ॾिसूं को आहे रधल पचल त हिनखे ॾियूं जान छुटे। सो ॾिठूं त हाणे कुझु आहे बि कोन, हिन जो सिर थो वञे। छा कयूं, सामान सड़ो हुते सभु कुझु पियो, खंडु पियो, गिहु पई, सयूं पयूं। सो छा कयूं, जो ॾाढो खणी पचायूं उते ई पचाए। हाणे हिन दरवेश खे चयूं हाणे बुख लॻी अथई, वारो कर खणी खा। सो हिन छा कयो, देॻड़ी लाहे अची रखी पासे में खटुंजे, उते वेठा मानी खाइण लॻा। उते वेठा वाणियाणी सुती पई। सो वाणियाणी जो आरस वराइबो आहे न निंड में, हुन आरस खणी भॻो ॿाह हिन कई, हीअं कई जो हुन कयो निंड में आरस भॻंदो आहे न, त हुन कयो त हिन खे छा कयो, जो ॾोइलो गरम वराए खणी तरीअ ते रखी। हुनजो हथ बि को ॾई अची वियो। चई हुनजो कयो, हिन चयो पहिरियां तूं जो हुनखे गरम लॻो ॾोइलो अहिड़ो गरम खणी रखियईं सइन वारो। तो भुल ॾेई उथी पई त हे यार बीठो, बाक़ी जेके 3 ॼणा उहे खट जे हेठां हली विया। हाणे उथी मुड़ुस खे चए उथ घर में चोर आहिनि। मुड़ुस चए साईं कुझु कोन्हे, को चुप करे सुम्ही पियो, कोन्हनि खे चोर। चई कसम आहे मथे जो चोर आहिनि। वरी बि मुड़ुस चएसि कुझु कोन्हे, को चुप करे सुम्ही पियो। वरी बि चईंसि कसम आहे मथे जो घर में चोर आहिनि। हाणे मथां आयो गामण बीठो खट ते। चईंसि यार हे को दरवेश हाल छा, हेठां 3 ॼणा लिकिया पिया आहिनि, मथां कसम आहे मथे जो मुंहिंजो मों ठीको खणंदोमांसि, मुंहिंजो कसम थी खणे हर। साईं वरी 3 चकर चईं कसम आहे मथे जो घर में चोर आहिनि। साईं उते मुड़ुस बि उथियो त हे टपो ॾेई हेठि बीठो। चईंसि हेठां 3 ॼणा लिकिया पिया आहिनि, उहे माइट अथई, कसम आहे मथे जो हर कसम आहे मथे जो 3 घर में चोर आहिनि। साईं पोइ उतां वठां थी वई, हाणा दस सां हे यार निकिरी वठी भॻा। उन्हनि में हिकिड़ो सियाणो हो, पासे में जनरु पियो, उहो खणी वठी भॻो। साईं सॼो ॻोठु पोयां, थाणो बि को पासे में हुओ, पुलिस बि उन्हनि जे पोयां बतियूं खणी निकिता। ऊंद हुई। साईं काफ़ी पंधु अॻिते निकिरी विया, ॾाढो परे हलिया विया। हिकिड़ो ॾिठो हाणे ओई वाई बि कोन्हे, वण हुओसि हुन ते चढ़ी विया मथे, 2-3 ॼणा मथे चढ़ी विया। हाणे हो बि जेके भाॻिया पोयां अचनि पिया, हाणा वठां साईं ऊंद थी वई, सोजरो हे बि अचे हुन वण जे पुठियां पॻा। हाणे पुलिस चवनि साईं हाणे ऊंद थी वई आहे, हाणे असांजो सोजरो बि ख़तमु थी वियो आहे, हाणे ईअं कयो जो हिते राति रहो, वरी सुबुह थिए त वरी पेरो खणंदासीं। साईं जो राति थी, हे यार वण जे हेठां वेठा, हो मथां चढ़िया वेठा आहिनि। एतिरे में थोरी देरि गुज़री त दरवेश चयो यार मूंखे हिकु लॻो अथव। चए दरवेश इहो छा थो करी मामा, इहो छा थो करी। हे चए यार मूंखे लॻे थो हाणे मुंहिंजो वहेव थो, तव्हांजो त मर्ज़ी। सो उन खणी अला त्वार कयसि, ईअं अला त्वार कयईं हेठां पासे में कंहिंखे लॻो, कंहिं मथां हेॾां होॾां। सो चयूं खेरा को पखी पुखणा ऊंद लॻी पई आहे वण ते हूंदो। वरी बि नेठि माठ करे वेही रहिया। वरी जो थोरी देरि गुज़री, यार चयो हाणे मूंखे झंड थो किरेव यार। हाणा चए दरवेश छा थो करी, हाणे हेठां माण्हू वेठा आहिनि, तूं माराईंदे हथ सां। नेठि खणी झंड मां हथ कढी जो मथां पियो लवंदो अचे।
सो माण्हू जेके हेठां वेठा भाॼियो करे भॼी वई। चयूं यार हिन वण में को गेबात बि अथव, वठी भॻा हे यार लही पोइ जंड खणी हणणु लॻा। अॻिते हली साईं दरवेश मां जान छॾायूं। चयूं हाणे तुंहिंजो ॻोठु किथे आहे? चए अहिड़े पासे। हे ॻोठ जे ॿाहिरां हिनखे जंड छॾे आया आहे। माण्हू त पुछे साहिबा जंड वठी अचे? हा जंड वठी अचे। पोइ हेॾा ॾींहं चए अमां पोइ अहिड़ा हवाल करे ॿुधाईं। तेसि ताईं हिन यार खां उहा थेली वारी ॻाल्हि ई विसरी वई। माणस पोइ ॾाढी ख़ुशि थी। पोइ हिननि खे चोरनि सां अची वियो ॾाढो मज़ो। पोइ कल्ह ॾिठासीं त ख़ुशि लॻा वेठा।